वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि थियल गडि॒यल मुफ़ादनि जे काउंसिल जे इजलास में आदमशुमारी जा नतीजा जारी करण ते इत्तिफ़ाक़ राय न थी सघियो। आदमशुमारी जा नतीजा जारी करण बाबति सीसीआई जो इजलास सूमर ते ॿीहर तलब कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गडि॒यल मुफ़ादनि जे काउंसिल जो इजलास थियो। इजलास में चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मेंबरनि शिरकत कई। सीसीआई जे इजलास में आदमशुमारी जा नतीजा जारी करण ते इत्तिफ़ाक़ राय न थी सघियो। आदमशुमारी जा नतीजा जारी करण बाबति सीसीआई जो इजलास सूमर ते ॿीहर तलब कयो वियो। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह आदमशुमारी जा नतीजा जारी करण लाइ शर्त रखी छॾियो। वॾे वज़ीर मुतालबो कयो त आदमशुमारी जा नतीजा जारी करण खां पोइ नई आदमशुमारी कराई वञे। इजलास में पंजाब ऐं केपीके जे वॾनि वज़ीरनि आदमशुमारी जा नतीजा जारी करण जो मुतालबो कयो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर नतीजनि बाबति वक़्तु घुरी वरितो। इजलास में सिंध खे 3800 मेगावाट इज़ाफ़ी बिजली ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में सीसीआई जे मुस्तक़िल सेक्रेटरीट जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वफ़ाक़ हायर एजुकेशन कमीशन जा मामला तइ कंदो। सूबाई फूड अथॉरिटीज़ जो मयार बि वफ़ाक़ तइ कंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 10 सालनि खां आदमशुमारी कराई वेंदी। ILNG जा अघ तइ करण लाइ तजवीज़ जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह ILNG जा अघ वफ़ाक़ तरफ़ां तइ करण जी तजवीज़ जी मुख़ालफ़त कई।